सेंचुरी नेटवर्क जे सर ते ॿियनि शहरनि जी टकराटे में बि सकाफ़ती लिहाड़ जे हवाले सां मुशाइरो कोठायो वियो। तफ़सील पेश आहिनि मजीद महर जी रिपोर्ट में। सन टीवी नेटवर्क पारां 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे ऐलान बाद सॼी सिंध जी सखर डिवीज़न में ठिकरनि जे थावनि जे करे मशहूर शहर ठिकराटो जे ॻोठ इमामदीन फ़कीर राजड़ में मोहम्मद बख्श ऐं मोहम्मद मुराद राजड़ जी मेज़बानी हेठि मुशाइरो कोठायो वियो। कॾहिं सिंध जे वसीलनि ऐं बुखे पेटनि सां न अक़वा, कॾहिं दरिया सुकाइनि था, कॾहिं पेटनि सां न अक़वा। मुंहिंजा मज़लूम मारवड़ा निसोरो तन सां न अक़वा। असीं सिंध लाइ विढ़ण था ॼाणूं, असां हक़ पंहिंजो विढ़ी वठण था ॼाणूं, सिंध लाइ जीअण ऐं सिंध लाइ मरण था ॼाणूं, दुश्मन खे सिंध मां भॼाइण ऐं तड़ण था ॼाणूं, सददर सिंध जे गेटनि ते सिर ॾियण था चाहियूं। वे छॾे सारो रे अगण वञे उन्हनि जे, ईंदे चवनी न आ, वेंदे चवनी न वे, ॿियो खुटो थी ॾे जो अगण वञे थो उन्हनि जे। वण मां पन छिॼी पवे त गंढण गौरी गाला, शीशो शीनो थी पवे त मिलण महाला, दोस्त दिल तो रही वञे तोड़े गॾियो वटे नाला। सिंध जे बेटनि खे टुकड़ा करण होशूअ जे वतन सां धोखो आहे। कातिल जे हथनि में कलम ॾियण, कातिल जे हथनि में कलम ॾियण सूर्य जे वतन सां धोखो आहे। मुशाइरे में शाइरनि सिंध धरती के पंहिंजे लफ़्ज़नि सां भेटा पेश करे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो। कैमरामैन बासित बर ऐं मुग़ल मार सां गॾु